घोसपुर लघु जमाल थाने जे अधु घोसपुर तंगवानी रोड तां हथियारबंदनि तां अगवा थियल असदुल्ला बुगटी, मंजूर बुगटी ऐं हिरखिजी अगवा थियल इरफान बुगटी ऐं एरदीन बुगटी खे मुबैना अगवा थिए 2 हफ़्ता गुज़री विया। ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस हर हीलो हलाइण बावजूद मुग़विन खे बाज़ियाब न कराए सघी। बुगटी बिरादरी पारां मुग़विन खे बाज़ियाब करण लाइ लॻायल चौथों भेरो धरणे खे 18 कलाक गुज़री विया। सिंध पंजाब समेत मुल्क जे चइनी सूबनि मां ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल आहे। राजा खान बिजाणी लाड़े वटि रोड जे ॿिन्ही पासनि खां सवें मुसाफ़िर गाॾियूं बीठल आहिनि। मुसाफ़िर ऐं ड्राइवर सख़्तु परेशान आहिनि, जॾहिं त गाॾियुनि में लोड सामान बि ख़राबु थी रहियो आहे। मुज़ाहिरीन चयो त असां पुलिस जे ख़ाली दिलासनि ते 16 ॾींहं इंतज़ारु कयोसीं। हाणे मुग़विन जी बाज़ियाबी ताईं इंडस हाईवे रोड बंदि रहंदो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।